अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल तक खुशामदीद। अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं यूनिवर्सिटी ऑफ पंजाब जे एडमिशन जे बारे में। यूनिवर्सिटी ऑफ पंजाब में बैचलर ऐं बीएस फिफ्थ सेमेस्टर एडमिशन अनाउंस थी चुकी आहे। इन जे लाइ तव्हां ऑनलाइन अप्लाई करे सघो था। बैचलर बीएस 4 ईयर जे लाइ तव्हां वटि इंटरमीडिएट हुजे ऐं बैचलर फिफ्थ सेमेस्टर जे लाइ तव्हां वटि 14 ईयर ऑफ एजुकेशन हुजे। ही हेठियां प्रोग्राम ऑफर्ड इन मॉर्निंग, इवनिंग, आफ्टरनून ऐं सेल्फ सपोर्टिंग प्रोग्राम में आहिनि। जंहिंमें फैकल्टीज़ जी ॻाल्हि कजे, फैकल्टीज़ ऑफ आर्ट्स एंड ह्यूमैनिटीज़ आहे। उन जे अॻियां ही जेके फर्स्ट सेमेस्टर जा प्रोग्राम आहिनि उहे लिखियल आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ही फिफ्थ सेमेस्टर जा प्रोग्राम जेके में तव्हां एडमिशन वठी सघो था उहे लिखियल आहिनि। फर्स्ट सेमेस्टर में आहे आर्कियोलॉजी, इंग्लिश आहे, फ्रेंच आहे, हिस्ट्री आहे, पाक स्टडीज़ आहे, फिलोसॉफी आहे, फिजिकल एजुकेशन आहे। ये फिफ्थ सेमेस्टर जे जेके प्रोग्राम उन में आर्कियोलॉजी, इंग्लिश, पाक स्टडीज़, फिलोसॉफी ऐं फिजिकल एजुकेशन आहे। यहीं पोइ सेकंड फैकल्टी बिहेवियरल एंड सोशल साइंसिस जी आहे। उन में फर्स्ट सेमेस्टर एंड फिफ्थ सेमेस्टर जा प्रोग्राम आहिनि। अगरि तव्हां फर्स्ट सेमेस्टर में एडमिशन्स वठो था, तव्हां वटि चॉइसिस घणियूं आहिनि आफ्टर इंटरमीडिएट, ऐं फिफ्थ सेमेस्टर वारनि जे लाइ कुझु घटि चॉइसिस आहिनि। इंफॉर्मेशन एंड मीडिया स्टडीज़ में जर्नलिज्म आहे ऐं उन सां गॾोगॾु ॿिया काफ़ी सारा डिपार्टमेंट्स आहिनि। ईअं ई इंफॉर्मेशन एंड मीडिया स्टडीज़ में फिफ्थ सेमेस्टर में जर्नलिज्म स्टडीज़ आहे, कम्युनिकेशन स्टडीज़ आहे ऐं ॿिया खोड़ सारा डिपार्टमेंट। उन सां गॾोगॾु कॉमर्स जी फैकल्टी आहे, जंहिंमें कॉमर्स, अकाउंटिंग एंड फाइनेंस, अकाउंटिंग एंड टैक्सेशन, बीबीए ऑनर्स वग़ैरह जा प्रोग्राम आहिनि। ईअं ई बीबीए फिफ्थ सेमेस्टर मॉर्निंग एंड इवनिंग प्रोग्राम आहे। उन खां पोइ बिज़नेस, इकोनॉमिक्स एंड एडमिनिस्ट्रेटिव साइंस आहे, जंहिंमें इकोनॉमिक्स आहे, बिजनेस इकोनॉमिक्स आहे, मैनेजमेंट आहे ऐं ईअं ई फिफ्थ सेमेस्टर में मैनेजमेंट एजुकेशन जी फैकल्टी आहे। उनमें खोड़ सारी चॉइसिस आहिनि। ये फिफ्थ सेमेस्टर में स्पेशल एजुकेशन जा डिपार्टमेंट्स आहिनि। इस्लामिक स्टडीज़ आहे, जंहिंमें इस्लामिक स्टडीज़ डिफरेंट फील्ड्स में जी स्पेशलाइजेशन आहे, जीअं कुरान एंड उलूमुल कुरान आहे, हदीथ एंड उलूमुल हदीथ आहे, सर्च एंड हिस्ट्री आहे, स्टडी ऑफ वर्ल्ड रिलीजन्स आहे। ये फिफ्थ सेमेस्टर में तव्हां वटि इस्लामिक स्टडीज़ जो सब्जेक्ट मौजूदु आहे। उन खां पोइ लाइफ साइंस आहे, एग्रीकल्चर स्टडीज़ आहे, ओरिएंटल लर्निंग फैकल्टी आहे, साइंस फैकल्टी आहे, जियो साइंस आहे, कंप्यूटिंग एंड इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे। उन सां गॾोगॾु यूनिवर्सिटी ऑफ पंजाब जे ॿिनि कैंपसिस में बि एडमिशन थी सघे थी, जंहिंमें गुजरांवाला कैंपस आहे, जंहिंमें बीबीए ऑनर्स, बीएस इंग्लिश, बीबीए ऑनर्स, स्पेशलाइजेशन इन बैंकिंग एंड फाइनेंस, बीएस कॉमर्स, बीएस अकाउंटिंग एंड फाइनेंस, बीएस सीएस आहे, बीएस आईटी आहे। ऐं उन खां पोइ जेलम कैंपस आहे, जंहिंमें बीएस मैनेजमेंट, बीबीए ऑनर्स, बीएस कॉमर्स, बीएस अकाउंटिंग एंड फाइनेंस, बीएस इंग्लिश, बीएस कंप्यूटर साइंस आहे। ही तफ़सीलात हुया डिपार्टमेंट्स, फैकल्टीज़ ऐं जेके प्रोग्राम्स ऑफर कया वञनि था उन्हनि जे बारे में। हाणे इन में ऑनलाइन अप्लाई करण जे लाइ तव्हां पंजाब यूनिवर्सिटी जी एडमिशन वारे पोर्टल ते वेंदा ऐं पोइ ऑनलाइन तव्हां अप्लाई कंदा। ही तव्हां वेबसाइट ॾिसी रहिया आहियो admissions.pu.edu.pk। इन ते जीअं तव्हां सर्च कंदा त असां एडमिशन जे फॉर्म ते अची वेंदासीं। ही इंस्ट्रक्शंस लिखियल आहिनि। इंस्ट्रक्शंस में फॉर्म जेको डिवाइडेड आहे फॉलोइंग स्टेटमेंट, जंहिंमें पर्सनल इंफॉर्मेशन आहे, एजुकेशनल इंफॉर्मेशन आहे, एक्सपीरियंस एंड पब्लिकेशन आहे ऐं अप्लाई जे लाइ आहे। तव्हां ही सॼो फॉर्म फिल करे तव्हां चालान पे कंदा ऐं चालान पे करण खां पोइ तव्हांजो फॉर्म एक्सेप्ट थींदो। ही चवे थो तव्हां भले ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म फिल करे छॾियो, पर अगरि जेकॾहिं तव्हां चालान पे न कयो तव्हांजो फॉर्म कंसीडर न कयो वेंदो। तंहिं करे तव्हांखे ऑनलाइन अप्लाई बि करिणो आहे ऐं चालान मस्ट पे करिणो आहे। ही सॼा इंस्ट्रक्शन पढ़ण खां पोइ तव्हां हिते ओके आहे, रीड अबाउट द इंस्ट्रक्शन क्लिक कंदा थी तव्हां वटि फॉर्म अची वेंदो। इन फॉर्म जो पहिरियों पर्सनल इंफॉर्मेशन आहे, स्टेटस एजुकेशनल इंफॉर्मेशन आहे, एक्सपीरियंस इन पब्लिकेशंस जिन्हनि जी रिसर्च वग़ैरह एमफिल वग़ैरह थियल हूंदी आहे, ऐं या तव्हां वटि को एक्सपीरियंस आहे त उहो तव्हां हिते लिखंदा। अदरवाइज़ हिन स्टेप खे तव्हां छॾे ॾींदा ऐं तव्हां हिते अप्लाई कंदा। अप्लाई करण खां पोइ तव्हां चालान पे कंदा त तव्हांजी एडमिशन जो फॉर्म फिल थी वेंदो ऐं पोइ जेके फर्दर प्रोसेस हूंदा उहे फॉलो थींदा। उमेद था कयूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो यूनिवर्सिटी ऑफ पंजाब में ऑनलाइन अप्लाई कीअं कजे। मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।